नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर आहे अवां खे आगाह कंदा हलूं त ख़ैरपुर जे ॻोठ वॾा सुमंग जा रहवासी ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ते पहुचाई पिया अब्दुल्ला शेख ऐं जागीर ज़ुरा शेख मीरवा में ॿुॾी फौती विया आहिनि। आगाह कयो अवां खे ख़ैरपुर मां जिते ॻोठ वॾा सुमंग जा रहवासी ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी फौती विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ से अवां खे आगाह कंदा हलूं त ख़ैरपुर जे ॻोठ वॾा सुमंग जा ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। अब्दुल्ला शेख ऐं जागीर ज़ोहरा शेख मीरवा में ॿुॾी फौत थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शकील जावरी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु ही ख़ैरपुर भरिसां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ वॾा सिमंग जा रहवासी ॿ मासूम ॿारड़ा अब्दुल्ला ऐं जागीर ज़हरा शेख मीरवा में ॿुॾी फौत थी विया आहिनि। फौत थियण जे इतलाह ते मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे ॿिन्ही ॿारनि जी लाशनि जी ॻोल्हा कई, जंहिं दौरान जेको आहे हिकु ॿार अब्दुल्ला जो लाश मिली वियो आहे, जॾहिं त ॿिए ॿार जे लाश जी ॻोल्हा जेका आहे उहा जारी आहे ऐं उहो लाश हिन वक़्तु ताईं जेको आहे न मिली सघियो आहे। जॾहिं त मां इहो बि ॿुधाईंदो हलां त ही ॿारड़ा ॿुॾी फौत थियण जो इतलाह जेको आहे मक़ामी माण्हुनि ख़ैरपुर इंतिज़ामिया खे ॾिनो, पर ख़ैरपुर इंतिज़ामिया जो को बि नुमाइंदो हिन वक़्तु ठीकु आहे शकील, वॾी ताईं महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।